दोस्तों तव्हांजे साम्हूं टे लफ़्ज़ आहिनि। हिकिड़ो आहे अर्ग, आर्ग्यूमेंट, आर्ग्यूमेंटेटिव। ठीकु आहे। अर्ग आहे पार्ट ऑफ स्पीच में वर्ब, ऐं जॾहिं त आर्ग्यूमेंट्स पार्ट ऑफ स्पीच में नाउन, ऐं जॾहिं त आर्ग्यूमेंटेटिव इहो आहे एडजेक्टिव। सही। हाणे अर्ग जी माना निकिरे थी ख़ाली बहस करणु। छा थी निकिरे? बहस करणु। ऐं जॾहिं त नाउन जी ख़ाली माना आहे बहस। ठीकु आहे। ऐं जॾहिं त आर्ग्यूमेंटेटिव यानी बहस कंदड़, अहिड़ो शख़्स जेको बहस कंदो हुजे उन खे चइबो आहे, असां हिते लिखंदासीं त बहस कंदड़। सही। जहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे सदाईं चवंदो आहियां त लफ़्ज़नि खे सिखण जी महिल उन लफ़्ज़ खे पार्ट ऑफ स्पीच में छा चइबो आहे, हू लफ़्ज़ पार्ट ऑफ स्पीच में छा हूंदो आहे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां इहे टे लफ़्ज़ आहिनि, यानी हिकु जहिड़ा लफ़्ज़ आहिनि, पर अकॉर्डिंग टू फंक्शन थ्राइस आर डिफरेंट वन एंड अदर। सही। हाणे असां इन्हनि खे यूज़ कंदासीं। जीअं अर्ग खे पाण यूज़ कयूं त असां लिखूं था, हिते लिखूं था, ॾिसो पाण कंहिंखे चवंदा डोंट अर्ग। डोंट अर्ग, डोंट अर्ग यानी बहस न कर, बहस न कर। हिते असां छा कयो, हिते इन खे एज़ अ वर्ब तौरु यूज़ कयो आहे। सही। ऐं जॾहिं त आर्ग्यूमेंट, मां जुमिलो हिते ठाहियां आई डोंट लाइक आर्ग्यूमेंट्स, मां बहस करणु पसंदि नथो कयां। ऐं जॾहिं त एडजेक्टिव खे यूज़ कंदासीं, शी इज़ टू आर्ग्यूमेंटेटिव। सही। यानी ही इंतहाई बहस कंदड़ आहे। त दोस्तों तव्हां ॾिठो त हिते ही असां नाउन तौरु यूज़ कयो आहे, ऐं जॾहिं त हिन खे एडजेक्टिव तौरु, ज़ाहिरी आहे एडजेक्टिव, ऐं हिकु एडजेक्टिव कीअं यूज़ थो थिए अहिड़े हवाले सां यूज़ कयो आहे। ऐं जॾहिं त ही जेको आहे टू हिकिड़ो एडवर्ब आहे जेको एडजेक्टिव खे डिफाइन करे। त प्यारा दोस्तों ऐं प्यारा शागिर्दो, होपफुली तव्हांखे मुंहिंजो ही शॉर्ट क्लिप सुठो लॻो हूंदो। जेकॾहिं ही वीडियो सुठो लॻो आहे त प्लीज़ चैनल खे लाइक, चैनल खे कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु